हज़रत नूह अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे 950 साल तबलीग कई ऐं उनखे दावत वग़ैरह ॿुधाई। 950 साल तबलीग करण जे बावजूदु क़ौम खे हज़रत नूह अलैहिस्सलाम सम्झाईंदा रहिया ऐं उन्हनि जे हर एतिराज़ जो तसली बख़्श जवाबु ॾींदा रहिया ऐं उनखे उन्हनि जा हर एतिराज़ वग़ैरह बि दफ़ा कंदा रहिया। लेकिन उन जे बावजूदु बि उन क़ौम वारनि हज़रत नूह अलैहिस्सलाम जे मथां ईमान न आंदो। 950 साल तबलीग करण जे बावजूदु सिर्फ़ु चंद माण्हू हुया, 82 या 84 यानी 100 माण्हू बि ईमान वारा न थिया। त हज़रत नूह अलैहिस्सलाम खे उन जी क़ौम चयो त जंहिंजो क़ुर पाक में अल्लाह ताला हिन आयत में ज़िक्र कयो आहे, क़ालू या नूह क़द जादलतना फ़अक्सरत जिदालना, त हे नूह तूं असां सां तमामु घणो झगड़ो कयो आहे, हाणे उन झगड़े जी इंतिहा कर। 950 साल तूं असांखे दावत वग़ैरह कई ऐं तूं असां सां झगड़ो वग़ैरह कयो, तूं असां सां जहिड़ो वग़ैरह कयो आहे। फ़अक्सरत जिदालना, ऐं इहो झगड़ो हाणे तमामु थी वियो आहे ऐं तमामु इंतिहा क़िस्म जो झगड़ो थी वियो आहे। फ़ातिना बिमा ताइदुना, तूं जेको चवंदो आहे त तव्हां ते अज़ाब ईंदो, क़यामत ईंदी, अलाह ताला तव्हां ते अज़ाब आणींदो जेकॾहिं तव्हां मुंहिंजी ॻाल्हि न मञींदव, त उहो तूं अज़ाब आणे ॾेखार। इन कुंत मिन सादिक़ीन, जेकॾहिं तूं सचो आहीं, जेकॾहिं तूं वाक़ई अल्लाह ताला जो नबी आहीं त तूं उहो करे ॾेखार। तुंहिंजूं इहे ख़ाली दवाऊं आहिनि ऐं तूं इहे कूड़ आणे थो। जीअं तूं नबी न आहे, नबूअत ते जीअं तूं कूड़ आयो आहे, ईअं अल्लाह ताला ते बि तूं गोया की कूड़ आणे थो। त मुफ़सिर फरमाए थो, मुशरिक जेको माण्हू हूंदो आहे उहो माण्हू तमामु ज़िदी हूंदो आहे, उहो अल्लाह ताला जे अज़ाब जी त दवा करे सघंदो आहे, लेकिन पंहिंजे सिरक खे न आहे छॾींदो। काल इनमा यातीकुम बिल्लाह इंशा, हज़रत नूह अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे जवाबु ॾिनो त अज़ाब आणणु इहो मां जे वस में न आहे, बल्कि अल्लाह ताला जे वस में आहे। मां त सिर्फ़ु अल्लाह ताला जो पैगम्बर आहियां, अल्लाह ताला जो पैगाम पहुचाईंदो आहे ऐं अल्लाह ताला जा हुकुम अहकाम तव्हां ताईं पहुचाईंदो आहे। अज़ाब आणणु या अज़ाब न आणणु इहो मुंहिंजे वस में न आहे। वमा अंतुम बिमुअजिज़ीन, ऐं तव्हां अल्लाह ताला खे आजिज़ कंदड़ न आहियो। जेकॾहिं अल्लाह ताला तव्हां ते अज़ाब मोकिले त तव्हां अल्लाह ताला जी ज़मीन खां भॼी ऐं फ़रार नथा थी सघो, तव्हां अल्लाह ताला जे अज़ाब जो मुक़ाबिलो नथा करे सघो, लिहाज़ा तव्हां हिन अज़ाब जी तमन्ना न कयो। वला यनफ़ाकुम नुस्ही इन अरदतु अन अंसह लकुम, हज़रत नूह अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे चवे थो त मां जेतिरी बि तव्हांखे नसीहत कयां, जेतिरो बि तव्हांखे वाइज़ ॿुधायां, मुंहिंजी नसीहत मुंहिंजो वाइज़ तव्हांखे नफ़ो नथो पहुचाए सघे। जेकॾहिं अल्लाह ताला तव्हांखे गुमराह करणु चाहे थो, मां जेतिरो बि कोशिशि कयां तव्हांखे नसीहत न मिलंदी। छाजे करे त अल्लाह ताला हिदायत उनखे ॾींदो आहे जंहिंजी दिलि में तलब हूंदी आहे, जंहिंजी दिलि में तड़प हूंदी आहे ऐं जंहिंजी दिलि में अना हूंदी, ज़िद वग़ैरह हूंदी आहे, त उन माण्हू खे अल्लाह ताला हिदायत न ॾींदो आहे। त हज़रत नूह अलैहिस्सलाम जी क़ौम जे अंदरि ज़िद हुई, अना हुई, जंहिंजे करे अल्लाह ताला उनखे हिदायत ॾियणु ई न चाहे पियो। त अल्लाह ताला हिदायत बेतलबे खे न ॾींदो आहे, हिदायत उनखे मिलंदी आहे जंहिंजे अंदरि तलब हुजे। अल्लाह ताला जी रहमत कंहिंजी मुहताज न आहे ऐं अल्लाह ताला इंसाफ़ करण वारो आहे। अल्लाह ताला दुनिया जे अंदरि हर माण्हू खे इख़्तियार ॾिनो आहे, चाहे दुनिया जे अंदरि उहो कुफ़र खे इख़्तियार करे या ईमान खे इख़्तियार करे। यानी हिदायत जा असबाब बि इंसानु पाण ई इख़्तियार करे सघे थो ऐं गुमराही जा इख़्तियार बि इंसानु पाण ई इख़्तियार करे सघे थो। उहा रबकुम, हज़रत नूह अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे चवनि था त उहो ई अल्लाह ताला आहे जेको तव्हांजो रब आहे। वइलैहि तुरजाऊन, ऐं उनजे तरफ़ ई तव्हां मोटाया वेंदव। अम यक़ूलू नफ़्तरा, त उन्हनि हज़रत नूह अलैहिस्सलाम खे चयो त तूं जेका बि ॻाल्हि करे थो उनखे तूं घड़ियो आहे ऐं तूं असांजे मथां कूड़ आणे थो। कुल इन इफ़्तराए तू फ़अलैहि इजरामी, त अल्लाह ताला हज़रत नूह अलैहिस्सलाम खे फ़रमाए थो जेकॾहिं मां तव्हांजे मथां कूड़ वग़ैरह आणां थो त पोइ उन जुर्म जो कसूरवार मां ई आहियां। जेकॾहिं मां तव्हांजी नज़रनि में कूड़ो आहियां त मां पंहिंजो अज़ाब पाण ई भोगींदुमि। व अना बरीउम मिम्मा तुजरिमून, ऐं जेके तव्हां गुनाह कयो था उनजी सज़ा मूंखे न मिलंदी। ऐं बाज़ मुफ़सिरीन फ़रमाइनि था त इन आयत जो ताल्लुक़ु हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां आहे। त मुशरिकीन मक्का अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चवंदा त इहो जेको क़ुर आहे इहो तव्हां हथ जो ठाहियो आहे ऐं पंहिंजे हथ जो घड़ियो आहे। त हज़रत हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अल्लाह ताला फ़रमाइनि था त तूं क़ौम खे चओ जेकॾहिं तव्हांजी नज़र में मां ई क़ुर पाक पाण हथ सां ठाहियो आहे त इन जो गुनाह जो कसूरवार मां पाण हुंदुमि ऐं तव्हां इन गुनाह खां बरी आहियो। वउहिया इला नूहिन अन्नहु लन युमिन मिन क़ौमिक इल्ला मन क़द आमन, त पोइ आयत जे अंदरि हज़रत नूह अलैहिस्सलाम जी क़ौम अज़ाब जो मुतालबो कयो त जेकॾहिं तूं वाक़ई अल्लाह ताला जो नबी आहीं, जंहिं अज़ाब जी तूं दावा कंदो आहे उहो अज़ाब असांखे हाणे ॾेखार। त इन आयत में उन अज़ाब जो ज़िक्र आहे। त हज़रत नूह अलैहिस्सलाम जी तरफ़ अल्लाह ताला वही कई त इहा तुंहिंजी क़ौम कॾहिं बि ईमान न आणींदी ऐं तुंहिंजो तजुर्बो बि इन में थी चुको आहे, लिहाज़ा तूं इन क़ौम जे अंदरि ईमान जी उमेद न कर। इल्ला मन क़द आमन, जे माण्हू ईमान आणे चुका आहिनि सो उहे आणे चुका, उन खां अलावा ॿिया माण्हू ईमान न आणींदा। फला तबतइस बिमा कानू यफ़अलून, ऐं तो उन्हनि माण्हुनि जे अंदरि जेके माण्हू इहे अमल करनि था ऐं जेके कमु करनि था तो उन्हनि मां नाउमीद न थी।
त मुफ़ज़र फ़रमाए थो त हज़रत नूह अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे दावत ऐं तबलीग पहुचाइण में तमामु वॾी तकलीफ़ बर्दाश्त कई, जो उहे हज़रत नूह अलैहिस्सलाम खे एतिरी वग़ैरह मार ॾींदा जो उनखे अधु मुंहुं करे छॾींदा ऐं हिनखे हेठि सटे छॾींदा। हज़रत नूह अलैहिस्सलाम खे जॾहिं होश ईंदो त बाद में वरी उनखे साॻियो ई कलमे वग़ैरह जी ऐं दीन वग़ैरह जी दावत ॾींदा। वाक़ियो अचे थो त हिकिड़ो पोड़ो शख़्स हुयो जंहिं हज़रत नूह अलैहिस्सलाम खे हथ सां घुटो ॾिनो ऐं एतिरे क़िस्म जो हज़रत नूह अलैहिस्सलाम खे घुटो ॾिनई जो हज़रत नूह अलैहिस्सलाम बेहोश थी करे किरी पिया। ऐं हिकु ॿियो वाक़ियो अचे थो त हिकिड़ो पोड़ो हुयो जेको पंहिंजी लठ ते घुमे पियो, उन सां गॾु नौजवान पुटु हुयो। उन पोड़े पंहिंजे नौजवान पुट खे चयईं त हिन पोड़े जी यानी नूह अलैहिस्सलाम जी कॾहिं बि ॻाल्हि न ॿुधाए ऐं हिन जी चए में न अचिजांइ। त उन नौजवान पुट पंहिंजे पीउ खां लठ खसे करे हज़रत नूह अलैहिस्सलाम जे मथे में एतिरी त ज़ोर सां उहा लठ हईं जो हज़रत नूह अलैहिस्सलाम जे मथे जे अंदरि रत वही आई। हज़रत नूह अलैहिस्सलाम रतो रत थी विया ऐं बेहोश थी करे किरी पिया। वरी जॾहिं होश में आया त हज़रत नूह अलैहिस्सलाम अल्लाह ताला खां दुआ घुरनि पिया त ए अल्लाह मुंहिंजी क़ौम खे माफ़ु कर, छाजे करे त मुंहिंजी क़ौम मूंखे ॼाणे नथी ऐं मुंहिंजी क़ौम बिल्कुलु नादान आहे। त अल्लाह ताला हज़रत नूह अलैहिस्सलाम खे फ़रमाए थो त ए नूह जेके उहे तोखे तकलीफ़ां पहुचाइनि था तूं उन मां नाउमीद न थी। वसनाइल फुल्क बिआयुनिना व वहीना, ऐं हाणे तूं ॿेड़ी खे तयारु कर असांजी अखियुनि जे साम्हूं। ऐं अल्लाह ताला फ़रमाए थो त हज़रत नूह अलैहिस्सलाम खे असां वही कईसीं त तूं ॿेड़ी ठाहे। त अल्लाह ताला फ़रमायो त ए नूह अलैहिस्सलाम असां तोखे चई छॾियो आहे त हाणे ॿिया माण्हू ईमान न आणींदा, लिहाज़ा ॿियनि माण्हुनि खे तूं हाणे वधीक तबलीग न कर ऐं तुंहिंजो तजुर्बो बि हिन जे अंदरि थी चुको आहे। लिहाज़ा हाणे असांखां वधीक बर्दाश्त नथो थिए त असांजी ज़मीन जे मथां अञा वधीक ज़ुल्म थिए या असांजे नबी जे मथां वधीक ज़ुल्म थिए। वसनाइल फुल्क, लिहाज़ा तूं ॿेड़ी खे तयारु कर असांजी अखियुनि जे साम्हूं। वहीना वला तुख़ातिबनी फिल लज़ीन ज़लमू, ऐं जंहिं माण्हू दुनिया जे अंदरि ज़ुल्म कयो आहे, कुफ़र ऐं शिरक कयो आहे, उन जे बारे में तूं असां सां मुखातिब न थी, उन जे बारे में काई बि असां सां ॻाल्हि न कर। इन मुग़रक़ून, बेशक उहे अनक़रीब गर्क थियण वारा आहिनि। त हज़रत नूह अलैहिस्सलाम खे हुकुम थियो तव्हां ॿेड़ी तयारु कयो। हज़रत नूह अलैहिस्सलाम ॿेड़ी तयारु कई। उन ॿेड़ी जे अंदरि 3 मंज़िल हुयूं। हिकु मथीं जेका मंज़िल हुई मथीं मंज़िल जानवरनि जे लाइ हुई ऐं विची सामान वग़ैरह जे खणण जे लाइ, ऐं हेठीं जेका मंज़िल हुई उहा इंसाननि जे सुवार करण जे लाइ हुई। हज़रत नूह अलैहिस्सलाम जॾहिं ॿेड़ी ठाहिनि पिया त उन वक़्तु बि काफ़र मज़ाक़ वग़ैरह मश्करी करनि पिया ऐं खिलनि पिया ऐं माण्हुनि खे चवनि पिया त पहिरियां पैगंबर हुयो, हाणे वरी ॾखणु थी वियो आहे, हाणे वाढो थी वियो आहे। ऐं के वरी कुमार चवनि पिया त ए नूह तूं छा थो ठाहीं। हज़रत नूह अलैहिस्सलाम ॿुधाईंदा त मां अहिड़ो घरु तयारु कयां थो जेको पाणी जे मथां तरंदो ऐं असां उन जे अंदरि सुवार हूंदासीं ऐं तव्हां ॿुॾी वेंदो। त उन जे मथां बि उहे मज़ाक़ कंदा त तूं ख़ुश्की जे मथां ॿेड़ी खे हलाइणु चाहीं थो ऐं ज़मीन जे मथां ॿेड़ी खे हलाइणु चाहीं थो, पाणी त कान्हे। हज़रत नूह अलैहिस्सलाम खे फ़रमाईंदा त तव्हां असांजे मथां हाणे खिली वठो ऐं जॾहिं अल्लाह ताला जो अज़ाब ईंदो त पोइ असां ई तव्हांजे मथां खिलंदासीं। फसौफ तअलमून, पोइ अनक़रीब तव्हां जल्दी ॼाणींदव। मैयाती अज़ाब युख़ज़ी, त कंहिंजे मथां उहो अज़ाब अचे थो जेको अज़ाब उन खे ख़्वार करे छॾींदो। वयहिल्लु अलैहि अज़ाब मुक़ीन, ऐं केरु आहे जंहिंजे मथां अज़ाब लाज़िम थी वेंदो ऐं अज़ाब बि उहो जेको हमेशह वारो अज़ाब हूंदो। त उन जे मथां जेको अज़ाब आयो उहो वाक़ई दाइमी ऐं हमेशह वारो अज़ाब हुयो, जो उनखे अज़ाब अची वियो ऐं अज़ाब खां बाद में वरी क़बर जो अज़ाब, वरी असर जो अज़ाब, वरी पुलसरात जो अज़ाब, उन खां बाद में जहन्नम जो अज़ाब। अल्लाह ताला खां दुआ है।